टंडियालयार में सिंध जे ॿिनि ख़ूबसूरत शाइरनि बख़्शिन मिराणवी ऐं रूहल कालरू सां शाम रचाई वई। टंडियालयार जिमखाना में थियल तक़रीब में सिंध जे नाले वारे अदीबनि, शाइरनि ऐं दानश्वरनि शिरकत कई। उन मौक़े ते जामी चांडुयो, जीएन मुग़ल ऐं ॿियनि जो चवणु हुओ त बख़्शिन मिराणवी ऐं रूहल कालरू हिन दौर जा बहितरीन शाइर आहिनि। मूंखे हुन में इंतिहाई शरीक थी ख़ुशी थी आहे, छाकाणि त पंहिंजनि शाइरनि खे ऐं उन्हनि जी शानदार शाइरीअ खे मान ॾियणु, इहो मान तख़लीक़ियत खे आहे, इहो मान पंहिंजे वतन ऐं माण्हुनि सां मोहबत खे आहे। ऐं उनजो ई नतीजो आहे त असांजा साथी, असांजा दोस्त, असांजा जेके सर्जनहार आहिनि उहे शाइर ऐं अदीब उन्हनि खे मान ॾियणु चाहिनि था ऐं मान ॾियणु आया आहिनि। मोहबतूं वंडण आया आहिनि परे परे खां दोस्त शाइर, नाम्यारा शाइर, बदीन खां, नंगर पारकर खां, मिठीअ खां, सांगड़ खां। सभिनी दोस्तनि जूं महिरबानियूं ऐं जेके दोस्त असांजे लाइ कही आया आहिनि ऐं ख़ासि महिरबानियूं। सिंधी क़ौम माना असांखे छा पंहिंजनि प्यारनि खे, पंहिंजनि ॾाहनि खे, पंहिंजे अज़ीम शख़्सियतुनि खे यादि करे थी। शाइरी में ॿ ॻाल्हियूं तमामु घणियूं अहम आहिनि, हिकिड़ो आहे फ़िक्र, ॿियो आहे फ़न। त पाण ॿिन्ही शाइरनि खे जॾहिं ॾिसंदासीं त फ़नी हवाले सां त उहे ॾाढा ख़ूबसूरत ऐं हुस्नाक आहिनि, पर फ़िक्री हवाले सां बि ॾाढा ख़ूबसूरत ऐं ॾाढा सघारा आहिनि। ऐं उन्हनि सां हिकिड़ी अदबी रिहाण थी आहे, अदबी हिकिड़ी बैठक थी आहे इन टंडियालयार जे शहर में। आउं भायां थो न हेॾे वॾे अंदाज़ सां, हेॾे वॾे तरीक़े सां। ॿई मोहबती माण्हू आहिनि ऐं ॿई मुअसर शाइर आहिनि। अहिड़ा शाइर जेके माण्हुनि जे दिलनि ते राज कनि, उन्हनि में शामिल आहिनि। ख़ासि तौर ते जेको बख़्शिन मिराणी आहे, उन जा सिंध में हज़ारे आशिक़ आहिनि ऐं हिन जी आवाज़ में उहा कशिश आहे जेको सॼी सिंध जेको उन जी दीवानी आहे। इहे कंहिं वाखाणनि जा मोहताज आहिनि बि कोन, इहे ॿ अहिड़ा जरकंदड़ सितारा आहिनि जेके हींअर अदबी दुनिया में पंहिंजो अलॻि असलूब, पंहिंजो डिक्शन, पंहिंजो नाव, पंहिंजो पोरियो जेको रखनि था। जिन जो जेको आहे सो हिकिड़ो निरालो अंदाज़ आहे लिखण जो, हिकिड़ो असांजो तमामु बहितरीनु कंपेयर आहे सिंध जो, जंहिंसां सॼी सिंध धरती जेको आहे सो मोहबत करे थी। प्रोग्राम जे आख़िर में नाले वारे रागिन रफ़ीक फ़क़ीर, वचन थिंदी ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो कयो, जॾहिं त सिंध जे नाले वारे शाइरनि शाइरी पढ़ी वाह वाह कराए छॾी। कैमरामैन जॉन मोहम्मद सम्झो सां गॾु नसीर नोड़ियो, सिंध टीवी न्यूज़, टंडोला।